अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा। जीअं त मां आहियां मौज़म जमाली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो MJ ऑफिशियल यूट्यूब चैनल। दोस्तों, अॼु असां ॻाल्हि कंदासूं सिंध जे मशहूरु अदाकार बिलावल खोखर उर्फ़ रबूअ जे बारे में। दोस्तों, बिलावल खोखर उर्फ़ रबूअ सां हिकु हादसो पेश आयो पंहिंजा परावा ड्रामे जी रिकॉर्डिंग दौरान। उहो सॼो सीन, उहो सॼो ख़बर असां तव्हांखे हिन वीडियो में ॿुधाइण वारा आहियूं। उन करे वीडियो के आख़िर ताईं ॾिसिजो ऐं वीडियो पसंदि अचे त इनखे लाइक करणु न विसारींदा। ऐं असांजे चैनल ते नवां आहियो त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियो ॾिसण लाइ असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा। त हलूं था पंहिंजे वीडियो जी तरफ़। त दोस्तों, पंहिंजा पुरावा ड्रामे जी रिकॉर्डिंग दौरान उनजो डायरेक्टर शिराज जिलानी बिलावल खोखर उर्फ़ रबूअ खे चयो त तूं टुप ॾे रिकॉर्डिंग में। तो बिलावल खोखर उर्फ़ रबू टुप ॾिनो त उन में हिन जो पेर बदकिस्मती सां भॼी पियो। दोस्तों, पोइ शिराज जिलानी उन रिकॉर्डिंग खे रोकाए छॾियो ऐं हुन एसिताईं हुन रिकॉर्डिंग खे रोके रखियो जेसिताईं बिलावल खोखर जो पेर ठीकु न थी वियो। दोस्तों, उम्मीद आहे त असां तव्हां दोस्तनि खे हिकु सुठी ख़बर मां आगाह कई हूंदी। अगरि असांजो हीउ वीडियो तव्हां दोस्तनि खे पसंदि आयो हुजे त महिरबानी करे वीडियो खे लाइक कंदा ऐं पंहिंजा राया कमेंट जे बॉक्स में लाज़मी ॾींदा। त दोस्तों, हलूं था, इंशाअल्लाह तमामु जल्द मिलंदासीं हिकु नए वीडियो में।